नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे सोबोदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त असिस्टेंट कमिश्नर सोबोदेरो इक़बाल हसन झंडान, टाउन चेयरमैन सोबोदेरो रसूल बख्श सहतो जे ताउन ऐं सहकार सां जश्न आज़ादी प्रोग्राम हायर सेकेंडरी स्कूल सोबोदेरो में मुनक़द करायो वियो। जश्न आज़ादी जे प्रोग्राम में डिप्टी DEO तैलीम खैरपुर, एलिमेंट्री हायर सेकेंडरी अयाज़ हुसैन मैसर, एडिशनल डायरेक्टर प्राइमरी सखर नूर मोहम्मद सहतो, प्रिंसिपल हायर सेकेंडरी स्कूल सोबोदेरो मुनीर अहमद भागत, प्रिंसिपल डिग्री कॉलेज सोबोदेरो अब्दुल रहमान खोड़ो ऐं TEO प्राइमरी गुलाम सरवर, TEO सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी खान मोहम्मद सहतो, गिस्टा तालका सदर मुनीर अहमद खोड़ो, उस्ताद खादम हुसैन मला, प्रिंसिपल सचल सरमस्त डिग्री कॉलेज रानीपुर मोहम्मद अजहर हंजरा, उस्ताद दर मोहम्मद समेत हायर सेकेंडरी स्कूल रसूलबाद, हायर सेकेंडरी स्कूल सगियू, गर्ल्स स्कूल सोबोदेरो हिंगोरजा प्राइमरी स्कूल ऐं ॿियनि स्कूलनि जे प्रिंसिपलनि, हेड मास्टरनि, शागिर्दनि, ॿारनि जे वालिदिन, चूंडियल काउंसिल, पुलिस एहलकारनि, मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमनि जे कारकुन वॾे तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते हायर सेकेंडरी स्कूल जे पिंडाल खे पाकिस्तान जे झंडे ऐं बैनर सां सिंगारियो वियो। इन मौक़े ते AC सोबोदेरो इक़बाल हुसैन झंडान, टाउन चेयरमैन सोबोदेरो ऐं ॿियनि नयो परचम लहरायो ऐं तलावत पाक बाद शागिर्दनि क़ौमी तरानो पेश कयो ऐं एहतराम में आयल महिमान शागिर्दनि उथी बीठा। जश्न आज़ादी जो केक काटियो वियो। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ स्कूलनि खां आयल शागिर्दनि में जश्न आज़ादी जे हवाले सां तक़रीबूं मुक़ाबला कराया विया। इन मौक़े ते शागिर्दनि टेबलो पिणु पेश कया। पाक फ़ौज कश्मीर सां यकजहती जो इज़हार पिणु कयो। मुल्की सलामती ऐं बका ऐं कश्मीर जी आज़ादी लाइ दुआऊं घुरियूं वयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।